नाज़रीन अवां खे ठटो मां ॾींदासीं जिते घारो पुलिस जे तशद्दुद में फौत थियल क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। जवाबदारनि जी ज़मानत रद्द कई वई आहे। साल अॻु पुलिस जे तशद्दुद में नौजवान जे क़त्ल वारे केस जी ॿुधणी थी आहे ऐं अदालत पारां जवाबदारनि जी ज़मानत रद्द कई वई आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। रमज़ान समूह क़त्ल केस में सिंध हाई कोर्ट 5 जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। ठटे मां अवां खे ख़बर ॾियूं पिया। अदालत पारां ज़मानत रद्द थियण ते अॻूणो SHO याकूब भट्टी, 2 अहलकारनि ऐं बासर ज़मींदार सुहेल आराई गिरफ़्तार कया विया आहिनि। 5 जवाबदारनि जी ज़मानत रद्द कई वई आहे। रमज़ान समूह क़त्ल केस में सिंध हाई कोर्ट पारां ज़मानत रद्द कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KT न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब बिरोही, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी घारो ٿاڻي ते 1 साल अॻु में एक ॻोठाणो नौजवान रमज़ान समूह जेके पुलिस गिरफ्तार कयो हो, उन खां पोइ उन बिना कंहिं केस जे उनजो पुरस्रार नमूने मौत थियो ऐं उते सियासी समाजी दूरियूं ऐं ख़ासि तौर ते रमज़ान समूह जा वार सरापा एहतियाज बणिजी धरणो आयो हो। जंहिंखां पोइ उनजी FIR जेका आहे हद जे SHO समेत 5 जवाबदारनि जे ख़िलाफ़ घारो थाणे दाख़िल थियल हो ऐं जवाबदार जेके आहिनि उबूरी ज़मानत ते हुआ। अॼु सिंध हाई कोर्ट जे जस्टिस सलाउद्दीन पावर जी अदालत में केस जी ॿुधणी थी आहे ऐं ॿुधणी खां पोइ अदालत 5 ई जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। जंहिंखां पोइ अदालती हुकुम ते अदालती आते मां घारो थाणे जे अॻूणे SHO याकूब भट्टी, इलाइक़े जे बासुर ज़मींदार सुहेल आराई ऐं 2 जेके पुलिस अहलकार आहिनि जंहिंमें तनोली ऐं यूसुफ आराई, 4 जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे उन मौक़े ते, छाकाणि जो अदालत बर वक़्तु हुकुम ॾिनो उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। जॾहिं त हिकु जेको जवाबदार जो केस में नामज़द हो उहो मक़ामी ज़मींदार ॿुधायो वञे थो लियाकत जोखियो, उहो जेको आहे ज़मानत रद्द थींदे ई अदालत जे ॿाहिरां जेको आहे फ़िरार थी वियो, अदालत जे आते मां फ़िरार थी वियो, जंहिं करे उहो गिरफ़्तार न थी सघियो आहे। अलबत अॻूणे SHO जेका आहे याकूब भट्टी ऐं इलाइक़े जे ज़मींदार बासुर ज़मींदार चौधरी सुहेल आराई ऐं 2 अहलकारनि खे पुलिस जेका आहे अदालती आते मां गिरफ़्तार करे वरितो आहे, जिन खे हाणे मुंतक़िल कयो वेंदो जेको आहे जेल। केस अदालत चालान थियल आहे ऐं 17 फरवरी ते 2020 ते ई वाक़ियो पेश आयो जंहिंमें पुरस्रार नमूने जेको आहे हिन नौजवान जो मौत थियो। जंहिंखां पोइ एहतियाजनि खां पोइ 610 PPC कलम तहत जो केस घारो थाणे ते दाख़िल करायो वियो हो ऐं उन केस में इहे सभई जवाबदार उबूरी ज़मानत ते हुआ। अॼु जेका 1 साल खां पोइ जेका अदालत जेको आहे बाज़ाब्ता तौर ते उन्हनि जी ज़मानत जेका आहे रद्द करे छॾी आहे, जॾहिं त केस जेका आहे लाॻापियल अदालत में ॿुधणी हेठि आहे। जी महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ अवां जी वॾी महिरबानी। ए पासे अवां खे